अवल्लाह वलीम आलालम जोधणी अवल्लाह वलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब्बु रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे न को संदो सूर जो न को संदो सिक न को संदो सूर जो न को संदो सिक अदद नाहे इश्क पुॼाणी पाण लहे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ हुजे के साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो के अव्हां जो हर ॾींहुं ख़ुशगवार गुज़रंदो हुजे हे गर्मियुनि खां अव्हां बचंदा हुजो गर्मी त हुजे गर्मी जी मौसम बि ज़ोर शोर सां हलंदी हुजे पर हीअ मींहं जी मौसम बि हुजे पोइ कॾहिं झुड़ त कॾहिं ककर कॾहिं गर्मी त कॾहिं झोलो इहो बि सिस्टम हलंदो हुजे ईअं बालकनि जूं मोकलूं हुजनि बालक बि घर में ॿिए महीने जा बि काफ़ी ॾींहं थी विया हुजनि बालकनि जे मोकलुनि खे के त घुमणु विया हुजनि के नानाणे के ॾाॾाणे घुमणु विया हुजनि के त पंहिंजे घर में पंहिंजे किर्त में पंहिंजे कमकार में के त पंहिंजे वालदेन सां गॾु हुजनि कमकार में सो उहे ॾाढा भला हुजनि ऐं वालदेन खे बि घुरिजे त पंहिंजे बालकनि खे हाणे चवंदा हुजनि त भाई स्कूल वेझो अचण जो हुजे खुलण वारा हुजनि स्कूल त पंहिंजे स्कूलनि जो ख़्यालु कंदा हुजो पोइ जेके ॿाहिराड़ी जा माण्हू हुजनि उहे पंहिंजे स्कूलनि जो ख़्यालु कनि त उन्हनि जी बिल्डिंग कीअं हुजे उन में कीअं हुजे इहो फर्नीचर इहो कीअं हुजनि कुर्सियूं कीअं हुजनि बालकनि जे वेहण जी जाइ हुजे न हुजे थोरो इन सिस्टम ते बि खोलींदा हुजो हाणे ईअं न हुजे त रुगो बसि पियो हले पोइ मास्तर जे या हेड मास्तर जे आसिरे ते स्कूल ते छॾे बसि बाक़ी अव्हां पंहिंजी दुनिया में हुजो सोचंदा हुजनि वक़्तु त गुज़री वेंदो हुजे वक़्तु गुज़ारे छॾींदा हुजो ईअं गुज़ारे छॾींदा हुजो पंहिंजे बालकनि जो पंहिंजे औलाद जो बि ख़्यालु न रखो त पोइ बाक़ी अव्हां कहिड़ो ख़्यालु रखो हुजे पंहिंजो सो इन ते अव्हां खे सोच वीचार करणी हुजे पाणी जे मसइले ते बि अञा इहा ॻाल्हि हलंदी हुजे ऐं बिजलीअ जी या उण टुण अख ॿूट वारी ॻाल्हि इहा बि ज़ोर ऐं शोर सां हलंदी हुजे अमन अमान वारी ॻाल्हि बि जेका हुजे सा रोज़ अख़बारुनि में पढ़ूं त अख़बारुनि में ॾिसूं के हीअं थी वियो हुजे पोइ हीअं थी वियो हुजे पोइ हीअं थींदो हुजे नशे ते बि चवंदा हुजनि नशे खे ख़तमु कंदा हुजूं उन ते बि कोशिशूं जारी सारी हुजनि सो असां बि न सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ु हुजूं ॾिसूं नज़र रखूं त तालीम कीअं हले ऐं इहा जेका नशे वारी लानत हुजे न त केतिरो कमु थिए न थिए टेकस जेके हुजनि इहे लॻनि ग़रीब माण्हू जी चेल रोज़ानो चिॿी लॻी पई हुजे बिल अहिड़ा अचनि हर माण्हू परेशान लॻो पियो हुजे मथे खे हथु पासे में बीह ॻाल्हाईंदो हुजे त ॻाल्हि ख़तमु थी वेंदी हुजे चवंदो हुजे हा माना हुनखे हू कुझु ॿियो सोचींदो हुजे अव्हां कुझु ॿियो चवंदा हुजो सो इन जे करे इहा कोशिशि कंदा हुजो त उहो कंदा हुजो जो मींहं वसंदे कमु अचे ऐं मींहं वसंदे कमु न अचे त पोइ सम्झो त माण्हू अधु थी पवंदो हुजे माण्हू खे ॾुख खाई वञनि सो कॾहिं ॾुखनि में न रहंदा हुजो तकलीफ़ में ज़रूरु हुजो पर महिनत सां हौसले सां अॻिते वधंदा हुजो कामयाबी माणींदा हुजो हुनर सिखंदा हुजो पंहिंजो रोज़गार कंदा हुजो हिते न थींदो हुजे अॻियां वधंदा हुजो इहो न हुजे बसि जिथे लिको कढी वेठा त बसि वेठा ई वेठा रहो पोइ न अव्हां खे को हौसले ॾियण वारो हुजे न अव्हां खे वधाइण वारो हुजे न वरी अव्हां को औलाद खे वधाए छॾो बसि पोइ छा हुजे अबा इहे ढिंगरियूं कहिड़े कम जूं छॾी खणी ही करी खणी ही करी खणी ज़माने खां यानी ला तालकी मोबलेल बि हथ में हुजे सॼो ॾींहुं टिणियूं मिणियूं हे हूं टहक सहक ॿुधी ॾींहुं गुज़ारे छॾींदा हुजो सो हाणे ॾींहुं गुज़ारण ते ॻाल्हि आहे त ओ सदोरी राधुल ओ राधुल सदोरी हिकु छा थियो हुजे ईअं बसि रिबंदो हुजे जहिड़ो रिढ रिबंदी हुजे हल रिढ रबंदी हुजे एॾा जेके वरी बेका टकंदी हुजे ॿकरी जीअं उहे हिकु असांजी पाण खे तबियत में चकाई न हुजे तूं हाणे मगज में लगी त मगज खाए खाए हे चट करे छॾो हुजे हा
तूं कंहिंखे मगज में जंहिंखे लॻी हुजी उन खां पुछंदी हुजी त छा उन जो हाल हुजे। हिकिड़ो मिंट बीहंदो हुजे। हाँ? ए हक़ नाज़रीन, राधा जे तरफ़ां अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे, रामू राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। हाणे ॿुधाईंदो हुजे। ही ॾाढा कंगा बंगा को सुर्खियूं को पौंडर काॾे रामण खे सफ़ा असली हो नज़र खे थोरो हेॾे हेॾे करण लाइ इहो कयो हुजे ई छा त? हाणे ठहियो हिन जी नज़र हेॾे हेॾे थींदी हुजे, ज़िंदगी गुज़री हुजे, ज़िंदगी गुज़री हुजे। हाणे अॼु वरी ॼण मूं नामो लॻायो हुजे। हाँ सुबुह सुबुह सां मूं ॾिठो हुजे त अॼु मूं चोको ईअं न हुजे, आवाज़ त हुनजो हुजे, स्टेल त सफ़ा हो जहिड़ो शहर में माण्हू जी तबियत में भले छा बि हुजे, पर माण्हू पाण खे ठाहे जोड़े हलंदो हुजे। दुख दर्द इहे त इहे माण्हू जी ज़िंदगी में ईंदा रहंदा हुजनि, वरी वेंदा हुजनि। हाणे जहिड़ो हाणे ब्यूट्रिशन मां आई हुजी जहिड़ो हाणे। हा पोइ भला को तोखे इन में साड़ थे कमल ॾिसी कहिड़ो मनो हणायो हुजे कुझु। कमल हिन ब्यूट्रिशन में मूंखे बि वठी हलंदी हुजे त को। हाणे ब्यूट्रिशन में वरी जेको हुजे जनानियूं वेंदियूं हुजनि, जनानियूं। हाणे मर्द माण्हू जो कम ना हुजे। हाणे उन जा वरी अलॻि हुजनि, अलॻि। ए ब्यूट्रिशन में हाणे पालिश कराईंदो हुजे मुंह फट माण्हू को ए ॿिए जो अल्फाज ॿुधंदो हुजे, विच में को असांजी बि का ॻाल्हि हुजे, असांजी बि का ॻाल्हि हुजे विच में। बसि मूंखे न ॻाल्हाईंदो हुजे, सुबुह सां बसि बिर 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 पंहिंजी ॻाल्हि ॿिए खिचणो पाण कंदो हुजे। मां पंहिंजे घर में वेठी हुजां, सुकून में वेठी हुजां, हर भर मूंखे सॾु करे मुंहिंजो मगज़ विञाईंदो हुजे। मां चवां मूंखे वठी हलंदी हुजे ब्यूटी। हाणे मर्द माण्हू ब्यूट्रिशन में कमु कनि, उनजो अलॻि हुजे, जनानियुनि जो अलॻि हुजे। बसि पोइ ईअं चवंदी हुजे वरी मां वठी वेंदी हुजां। तूं नंढड़ो बालकड़ो हुजे, नंढड़ो ॾिकरो हुजे, हाणे मां खां वठी न खयो ॾेखारींदी हुजां। हलो तूं इहो कमु सिखी पवंदी हुजी, ब्यूट्रिशन वारो पोइ रोज़ रामण खे सिंगार कंदी हुजी। उनजी फीस लॻई, फीस लॻे। हा ॿियो छा हुजे? हा ख़ैर हुजे। कमु सिखण जे लाइ वरी माण्हू खे पैसा लोकड़ भरणा पवंदा हुजनि, उन खां पोइ वरी पैसा कमाइबा हुजनि। न मुफ़्त में बि थींदो हुजे अंधी। हा मुफ़्त में घोट मथां जेका वेठी हुजे उनखे चवंदो हुजे मुंहिंजी जनानी खे सेखारींदा हुजो। हा पोइ चवंदा हुजनि भला खणी कुझु खणी वरितो ॾींदा हुजनि, इहो सिखी पवंदी हुजे, मन मुंहिंजा वेठी श्रंगार कंदी हुजे। हिनखे श्रंगार कंदी हुजां। हा हा तूं पंहिंजे लाइ माना मूंखे सेखारींदो न पोइ वरी हिते उहा बि श्रंगार वरी चवंदी हुजां, इहो सिखंदी हुजां, उन खां पोइ मां पंहिंजो दुकान खोलां। हा पोइ उहो खोली, पोइ हुन खां पहिरियां मुंहिंजो इहो मेकअप करे, शेकअप करे, श्रंगार करे, पोइ वरी इहो त हे जनानियुनि जहिड़ा मेकअप मां तोखे करां, पोइ वरी सभु हासिल मेले में लहंदो हुजे। न ईअं वरी कीअं हुजे? हाणे तूं हाणे मूंखे कोई सुर्खियूं थोरे हणंदी हुजी, सुर्खियूं थोरे हणंदी हुजी, हल्का सरका श्रंगार करे पोइ वरी इहो ॻाईंदी हुजी लाॾो। रामण मुंहिंजो चोॾींहं जो चंड वे भेनर भले 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 थी आयो। इहो श्रंगार करे पोइ वरी तूं इहो ॻाईंदी हुजी। लाचार पियो हुजे, हाणे हिन खां मां श्रंगार करां, उन खां पोइ वरी मां सीड़प करे इहो लाॾो ॻाईंदी। हा मुड़ुस बि हुजी मोर। हाय हाय मोर छा सफ़ा वेंदे हे ॾिसंदी हुजी त तयारु लॻो बीठो हुजां, बसि रुॻो थोरे मेकअप जी ज़रूरत तोखे मिलियल हुजे, मेकअप थिया पियो हुजे, सम्झ थियो पियो हुजे। हाणे रुॻो तूं बसि लाॾो ॻाईंदी हुजे, रामण मुंहिंजो भले भले थी आयो। भले भले थी आयो हुजे, कहिड़ो मां तोखे त सर्कस कराईंदी हुजां, हाणे तुंहिंजी शादी कराई हुजे, हाणे तोखे बसि वठी आई हुजां, हाणे हिन जो मां लाॾो ॻाईंदी हुजां। अरे है साड़ तोखां पोइ बि ख़तमु हुजे, इते ख़तमु हुजे, इते मूं ॾिठो हुजे। बसि हाणे चुप कंदी सुबुह सां असां अची विया हुजूं, थोरो इहो पंहिंजी ॻाल्हि में टिण में मिण में लॻी विया हुजूं, सो इहो फोन जो नंबर हलंदो हुजे टीवी ते, हिन नंबर ते फोन कॉल कंदा हुजो, रामू राधा खे पंहिंजो हाल अहिवाल ॿुधाईंदा हुजो, कचारी कंदा हुजो, असांजो हाल अहिवाल हर छंछर अवां सभिनी ताईं। सो इन सां गॾोगॾु मेहरान टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे, मेहरान टीवी
ऑफिशियल बि हुजे ऐं महिराण टीवी इंटरटेनमेंट बि हुजे, महिराण टीवी इंटरटेनमेंट बि हुजे। उनमें वरी जेको बि रंग हुजे अवां पसंद कंदा हुजो, उहो अवां जहिड़े बि टाइम ते हुजो, किथे बि हुजो, गाॾी में हुजो, बनी ते हुजो, रोंबो कंदा हुजो, कहिड़े बि कम में लॻल हुजो, पर अवां उहो मोबाइल में पाण ॾिसी सघो। हा, सो उन जे लाइ करिणो इहो हुजे त उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो, कमेंट बि लिखी छॾींदा हुजो, शेयर बि करे छॾींदा हुजो ऐं उन में पंहिंजो हाल अहिवाल बि ॾींदा हुजो जेको असांखे मालूम थी वेंदो हुजे। ॿियो मिड़े ख़ैरु हुजे, अवां ख़ुशि हुजो, ठीकु हुजो। सो हाणे भला प्रोग्राम जे शुरूआत में हलंदा हुजूं का वाही को गीत को कुझु ॿुधण लाइ। सो अॼु वरी जेको ॿुधंदा हुजूं चवंदा हुजूं त मारवी जे देश मां भला हली ॿुधंदा हुजूं सनम मारवी ऐं राहत फतेह अली, परचन शाल पंवार ढोलिया मारू मूंसां परचन शाल पंवार। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो, पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो अबा अवां जिथे हुजो, पर इहा ॻाल्हि बि वरी हाणे असां वटि आम जाम हलंदी हुजे त अमुन अमान जी का सूरत हाल बहितर थींदी हुजे त असांजे सिंध में जेको ॻोठाणा माण्हू हुजनि उहे को सुख जो साह खणंदा हुजनि, ॻोठ जेके हुजनि उनखे आबाद कंदा हुजो, ॻोठनि में स्कूलनि खे आबाद कंदा हुजो, हुनरमंद जेका इहा हुनर वारी सिख्या हुजे उनखे वधाए छॾींदा हुजो। इन कारोबार जो वॾो अॼुकल्ह हिन मोबाइल हिन सिस्टम में ऑनलाइन जेको हुजे इहो वॾो बा कमाई हुजेव। इहो भली शागिर्दनि खे हिननि खे बालकनि खां पढ़ाए पुछी ॾिसंदा हुजो, उन्हनि खे इहो सेखारींदा हुजो, इन मां फ़ाइदो वठंदा हुजो। फ़ाइदो बाक़ी हाणे सॼो ॾींहुं जेको हुजे हरू भरू माना जेको हुजे लॻा पिया हुजो, पोइ त अवां जहिड़ो कुझु बि न कयो हुजे। हाणे तव्हां इन जे ज़रिए इंटरनेट ऑनलाइन जे ज़रिए जेको हुजे भली ॻोठ वेठा हुजो, जहिड़ो शहर में वेठा हुजो, थोरो रुगो पंहिंजे अकुल खे हीअं घुमाए थोरो हीअं सिस्टम में आणींदा हुजो न त ईअं तव्हां ॾाढी सुठी ज़िंदगी गुज़ारींदा हुजो, बालक बि सुठी ज़िंदगी पंहिंजा पोइ उन मां माण्हू कमाइनि, पंहिंजो घर ठाराइनि, पंहिंजा घर वठनि, पोइ वरी उहो तव्हां बि ईअं करे सघंदा हुजो, पंहिंजे ॻोठनि खे बहितर बणा। पुराणे ॻाल्हियुनि मां निकिरी वञूं, इहे जेके अजायूं सजायूं ॻाल्हियूं, दुश्मनियूं, हिक ॿिए जी गिला गीबत जहिड़ो फसाद पिटको लॻो पियो हुजे, मार धाड़ में सॼो ॾींहुं गुज़री वञे, होटल ते वेही फजूली वक़्तु ज़ाया करो, इन मां अवां खे बि कुझु न मिलंदो हुजे। हलो अबा नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे, केरु कहिड़े शहर खां? अदा रजब ख़ुशू जी चङो भलो उमरकोट ठीकु हुजे। नंढड़ा ॾिसंदा हुजनि प्रोग्राम खे। राधा भलो राम जागो में अची उमरकोट जी मौसम त ॿुधाईंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे, अवां फोन कॉल कई हुजे, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबतूं हुजनि अवां जूं, सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। अधो बि ईअं वियो हुजे फोन ते ॻाल्हाईंदो जहिड़ो बसि केकड़े ते चढ़ियो वेठो जा हाणे ठहियो तूं बि जहिड़ो झार हकलींदो हुजे, अञा आयो हुजे माना उमरकोट मां लॻी वञे। हाणे चाबी को मां नंढड़ो अम्मा मेले वारो नंढड़ो गुॾड़ो हुजां, मेले वारो नंढड़ो गुॾड़ो हुजां, हाणे चाबी हुजे, हाणे मां इहो हलंदो वतंदो हुजां, हीअं कंदो हुजां, हाणे इहो हलंदो हुजां, हाणे तूं मूंखे वरी थोरो गिचू मिचू, हाणे मूंखे हो मां गुॾड़ो हुजां,
सो बसि इहो कंदो हुजां इहो हलंदो हुजां हाणे तूं मूंखे गिटियूं मिटियूं उलियूं 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 ईअं कंदी हुजे हा ईअं कंदी हुजे अंधि ईअं गुॾड़े खे ए मुंहिंजो गुॾड़ियो रामण मुंहिंजो गुॾड़ियो हा ईअं चवंदी हुजे हा न पोइ तबियत हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ बाबा उमेद रायमो गोठ जिलो छापारकर रामू राधा के सलाम हुजे वालेकुम सलाम हुजे भलो लगे तो तमामु भलो लगे तो असांखे घर जी दावत ॾियूं था असांखे मोहम्मद यूसुफ जो कलाम ॿुधाइजा जिते लियार पहिरियों पटन ते पचनि था ओ जिते लियार पेरूं ओ पटन ते पचन ॿियो ख़ैर हुजे ठीक हुजी चङो भलो हुजी को दावत ई न ॾी त को अदाईंदो हुजे रामण भाॼाई सां गॾु बाबा अल्लाह ख़ैर कंदो आओ ए राधा के सलाम ॾिजो राधा के रामू तोखे सलाम ॿुधल वालेकुम सलाम अवां बि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो भला हाणे छा पोखियो हुजे को छा को हाणे इहो त हाल अहवाल ॾींदो हुजी बाबा कुंवार अञा कोन आओ पोखियो न बाजारी ने पोखणी शुरू करे छॾी आहे आओ ॿुधे बाबा आओ अञा बरसाति थोरी घटि पई आहे हा बरसाति अञा कोन पई आहे ॿुधे बाबा आओ आओ पोइ माना गुआर काई बाजर काई हुजे हा बाजर कायो था आओ बरसाति घणी पए थो अव्हांखे दावत ॾियूं था असांजे ॻोठ जी हा खुंबियूं ॿुधो अची खाइजो खुंबियूं खाइजो आओ यार हा इहे खुंबियूं खाइबे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे रहमान खे वालेकुम सलाम वालेकुम सलाम थर जे मारवड़नि खे बि सलाम जी 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 वॾी महिरबानी जीअ लतीफ़ सभिनी खे सलाम सो हाणे इहो त वादो रहम हुजे हाल अहवालनि त अञा को मींहुं उहो न पियो हुजे त जंहिंमें असां वरी ॾेखारींदो हुजे पर अञा वसंदो न हुजे मालिक जी मर्ज़ी हुजे मालिक जी मर्ज़ी वॾो हुजे हा बाक़ी ॻाल्हि त अहिड़ी हले जो मां त सवेल ई सामान खणी वञी हिन कुंड में रखिया हुजनि त इजो आयो टीवी ते बि ॿुधंदा हुजूं त आयो रे मींहुं आयो आयो रे मींहुं आयो चवंदा न हुजनि आयो आयो मींहुं आयो लटड़ा पसा आयो इजो सिज निकितो लटड़ा सुकायो अब असांजो कमु उहो हुजे बसि मींहुं वसी हुजे हाणे सुकाया हुजनि नोड़ी मींहुं आयो डोड़ी हा हा कारड़ो कमुरड़ो अॻे त हेलिका कढी माना इहो कंदा हुजनि हाणे त बसि हाणे ख़बरुनि में ॿुधाईंदा हुजनि मींहं जी बुहा सिक उहा हुजे हिन करे ॾिसनि त अॼु हेॾां ओथर उथियो हुजे अॼु हिन पासे खां करूं भार हेॾां वॾो मज़ो हाणे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अदा उमेद अली चांडिया लाड़काणे वारा ख़ुशि हुजी चाक चङो भलो भली करे आयो हुजी ख़ुशि हुजी हा साईं मिठा असां बिल्कुलु ठीकु हुजूं अवां ठीकु हुजो लाड़काणे जी मौसम कीअं हुजे अॼु कीअं बि यादि कयो हुजे सबू सां असांखे कुर्ब लाड़काणे जी मौसम गरम लॻी पई गर्मी लॻी पई हो हो लाइट त हेॾां न वेंदी हुजे लोड सेटिंग आहे लोड सेटिंग तमामु घणी आहे सो ॿियो ख़ैर बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हा ॿियो ख़ैर हुजे कीअं रंग लॻंदो हुजे महिराण टीवी ऐं प्रोग्राम जा तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे तव्हांजो ऐं हिकिड़ो गानो बि यादि कयो आहे गानो ॿुधाईंदो हुजी जी जी बिल्कुलु हा वाह 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 ॿुधाईंदो हुजी वाह वाह
लुड़क लड़ी प्यार करी गज कयो वाह वाह हुजे। वाह वाह अदा वाह 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 ॾाढो गज करे सुठो सॾो ॾाढो हुजे। सुठो ॾाढो सुठो अदा लख थोरा सभई गाननि जी फरमाइश कंदा आहिनि त पुट ते मां पाण ई गानो ॿुधायां भला न न ज़रूरी आहे थोरो पाण वरी को नवाण कंदो हुजे माण्हू जे जहिड़ो ईंदो हुजे थोरी चेंजिंग बि ज़रूरी आहे ज़रूरी आहे बा ज़रूरी आहे हिन मौसम में हिन वक़्त में थोरो ज़रूरी आहे बिल्कुलु बिल्कुलु मौला फ़िक्र कंदो तव्हां सभिनी खे ख़ुशि जवाब ॾिजो मोहबतूं मिठा मिठा मोहबतूं आवाजूं सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब कुर्ब। हुजनि अव्हांजा छो तूं तो वरी हो बस वसल वॾो हींअर टकर थी वियो हुजी तोखां पोइ केरु असांजी ओ सुपरी लहंदो हाणे हल सार नींदो हुजे खुला न हुजनि ओ लुड़क लड़ी प्यालारूं करे बस सॼो पट ओ पुसरे लुड़क छॾियो हुजी। लड़ी प्यालारूं करे पट पुसी पियो हुजे हाणे तूं हो जेको हुजे हो कंदी हुजे जीअं सवेल चवंदी हुजे न ही कंदो हुजां हा, इहो कंदी हुजे। एलो किटलो किटलो मुंहिंजो गुॾड़ो रामण रामण गुलो हाणे हिते तरस मुंहुं तरस सिर जड़ो कयो हुजे सिर हाणे जड़ो हिनखे मां चवां गुॾड़ो मुंहिंजो रामण हा। हिन मुंहुं ते हा गुॾड़ो मां तोखे चवां हा हा ईअं कंदी हुजे हलो हेलो सलाम अलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा मैना पाण जोड़े जो खडले मां अदा वराब छाल हुजे ख़ुशू जो चङा भला ना पूरा ना छा कयो अॻे मूंखे पहिरों कोन ॿुधाई मौजे गण ते आया ज़रूर ज़रूर अॼु ॿुधाईंदो हुजां ज़रूर ॿुधाईंदो हुजां हाज़ुर हाज़िर हलाए वॾी महिरबानी अल्लाह ख़ुशि कंदई वॾी महिरबानी लख दो महिरबानी कुर्ब अव्हांजा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब अवांजा कुर्ब असल में छा हुजे त अधु हेॾां अॼु ओ थर पार्कर खां फोन कई हुजे अवां वरी खॾड़े खां फोन कई हुजे अवां इहो गानो सदाईं ॿुधंदा बि हुजो सो इहो गानो बि ज़रूरु हलाईंदा हुजूं अॼु असां अव्हां जे लाइ त बीठा हुजूं ईअं सफ़ा ड्यूटीअ ते सफ़ा उभ पेरा सिंधीअ में चवां भई हिकिड़ी टंग ते बीठा हुजूं बिठा हुजूं हा। अव्हांजे लाइ अव्हांजे लाइ बीठा हुजूं। मोहबत में बीठा हुजूं हा। अव्हां जेका फरमाइश करो उहो असां हीअं बसि रील खे हलाए छॾूं सच पुॼा अव्हां जे लाइ बाक़ी हाणे हीअ त जड़ी मथे में पोइ सिर जा चपर बराबरि हुजे बाक़ी बीठो अव्हां जे चपर लॻल हुजूं ॿियो हाणे छा भला कहिड़ो मां किधर ड्राख न खा सघे आखे तूं खटा है हाणे असां अॻोयो पुॼी न सघी पोइ बसि हे चपर हुजां हाणे पुॼी तूं कहिड़ो माण्हू हुजी जो हाणे माण्हू न पुॼी सघंदो हुजे या तूं हाणे ॻाल्हियूं को बाक़ी मां हर भरू जी हा जेका हुजे न किटक मिटक या न कंदो हुजे हा हलो 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 हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भा ख़ुशि अदा अदा ख़ैर पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजी भा मुदस्सिर कराची मां अदा छा हाल हुजे कराची जे कहिड़े इलाइक़े खां अदा सर गोल्डनाबाद ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो तबियत सही हुजे बिल्कुलु बिल्कुलु साईं गानो ॿुधायो वरी हा साईं गानो ॿुधायो हा बिल्कुलु गानो ॿुधाईंदो हुजी छो न गानो ॿुध वॾी महिरबानी हुजे अधु जो आवाज़ कजो सभिनीनि खे सलाम हाणे ॾींदा निंड हुजो खां उथियो हुजे शहर में माण्हू सुम्हनि पोइ देरि सां उथंदा हुजनि इहो जेको देरि सां उथण वारे अधु त सारे कमनि खे न सिस्टम खे न बि हेॾां खां होॾे करे छॾियो हुजे दिमाग़ी कम न करे हा 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 सो अबा बाक़ी दुनिया जा माण्हू त जेके सवेर सुबुह जो उथंदा हुजनि सवेर उहे त बा तरक़ी करे ऐं उहे बाबा सुबुह जो जेको वरी नज़ारो हुजे उनखे माण्हू ॾिसे त अञा ई माण्हू जो रूह टरी पवे नेण टरी पवनि सॼो ॾींहुं माण्हू जो ईअं सम्झंदा हुजो जहिड़ो गुलनि जे बाग़ीचे में बीठा हुजूं सो हाणे वरी हलंदा हुजूं थर वारे पासे हलंदा हुजूं जिते अधे चयो सो अक बि पचंदा हुजनि लियार पची पिया हुजनि ऐं पटनि ते पिया हुजनि उते मुंहिंजा मारू छा कंदा हुजनि उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ हुजे भला इहो हली ॿुधंदा ओ जिते लियार पेरूं ओ पटन ते पचनि था इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं
पंहिंजे अखुनि खे झल तूं ओ सुणा पंहिंजे अखुनि खे झल तूं इहे तीर न हणनि पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं ओ सुणा पंहिंजे अखुनि खे झल तूं ओ सुणा पंहिंजे अखुनि खे झल तूं। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, फोन वई हुजे सो इहे जेके अखियुनि वारा इहे जेके तीर हुजनि कलाम अहिड़ा हुजनि जो कॾहिं कॾहिं रागिब अहिड़ा कलाम कुसनि जो असां बि वतूं ईअं ॻाईंदा आहियूं झुंगारींदा। हल साईं सलेमान साहिबु वाह जा इहे कलाम ॻाया हुजनि। ऐं अधे बि जीअं चयो हुजे त अकासी जेका ॾिसो त जीअं थर ते लियार पेरूं पटनि ते ऐं ईअं वरी कुर्ब वारनि जूं कचहरियूं हाय हाय ओ कुर्ब वारी कई कचहरी सा मिठा विसरे नथी। फोन कॉल अची हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां भा? अदा मुख्तार अली सर पक्का टांग खां। वाह वाह, पक्का चांग खां। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला? अदा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो करम रब जा लखे सन। तव्हां ॿई ख़ुशि लॻा पिया वॾा? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। असां बि ख़ुशि, अव्हां बि ख़ुशि, ॿियो मिड़े ख़ैरु हुजे। कीअं वक़्तु गुज़रे, कीअं पक्का चांग जी मौसम हुजे? पक्का टांग जी मौसम गुज़ारी लॻी पई आहे। गर्मी ॾाढी आहे, वक़्तु ॾाढो ॾुखियो थो वकोड़े वई आहे। माना गर्मी बि हुजे, गुरबत बि हुजे, हाल ॾुखियो हुजे। हाल ॾुखियो हुजे, वक़्त खे धिको था ॾियो न वक़्त खे धिकियो न, वक़्त खे सुहिणे नमूने गुज़ारींदा हुजो। हाओ हिमत हौसलो या हिमत रखंदा हुजो, उमेद रखंदा हुजो त अॼु खां सुभाणे बहितर थींदो हुजे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हा हा, सो इहा हिमत जेको हारे वेहे न पोइ इहो चवंदा हुजनि उन में पंहिंजे अंदर में का ताक़त न हुजे या सोच न हुजे। जंहिं वटि सुठी सोच हुजे उहो चवंदो हुजे त सुभाणे जो मुंहिंजो ॾींहुं बहितर थींदो हुजे। हाय ॾुखनि पुठियां सुख ईंदा, ॾुखनि पुठियां सुख बि ईंदा, नेठ त पंहिंजा मेला थींदा, आसरो न लाइ जानी वेंदो विछोड़ो। इहो कलाम बि हुजे। आओ ता ज़रूर ज़रूर, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी हुजे। अधे फोन कॉल कई हुजे तूं हेॾां वेठी छिकूं इहा ॾींदी हुजे, तोखे बि चयो हुजे कोई मुंहं कयो कपिड़ो ॿधंदी हुजी, इहे बि फिसियूं फिसियूं वेठी हेॾां कंदी हुजी। हिकिड़ो त इहो पी इहो गोला गंढा खाईंदी हुजी या बर्फ़ कची खाईंदी हुजे, पोइ थींदो हुजे इहो जुकाम। ऐं बर्फ़ बि हाणे अहिड़ी ईंदी हुजे जो पाणी अलाए कहिड़ो विझंदा हुजनि त पोइ ॾे त घाटो हिन जो वरितो पियो हुजेसि। बर्फ न खाधी हुजे, कचा ईअं ईंदी हुजे, कूलर में को जरी विझंदी, बाक़ी कटक कटक इहो गोलो गंढो लॻो हुजे। गर्मी जो जुकाम हुजे, माण्हू कॾहिं बि लॻंदो बूथ खे ॿधंदी हुजे, बूथ खे ॿधंदी हुजे। हा हा, वरी जे मूं सां गॾु खाधो हुजे, पीतो हुजे, पोइ सम्झंदो हुजे। ओ इहो चवंदा भले हींअर तूं लेखो कंदो हुजे, लेखो न हीअं मुंहं खे ॿधी छॾींदी हुजे, अंधी हीअं ॿधी छॾींदी हुजे, मुंहं खे हीअं ॿधी छॾींदी हुजे। चङो ठीकु हुजे, मां वेंदी हुजां। हा, वेंदी कारे मुंहं खे आराम कंदी हुजां, तूं मुंहं खे मथां जुकाम न लॻी पवंदो हुजे, हीअं मुंहं खे ॿधी छॾींदी मां हुजे। मुंहं खे न ॿधंदी हुजां, मां ईंदी न हुजे। पर हे ॿुधंदी हुजी, ओ राधुल हे ॿुधंदी त हुजी, ओ सणाई थींदी हुजे। ओ राधुल हाणे को ॻाल्हि को माड़ हुजे, छा कंदी हुजां? हा छा कंदी हुजां? छा कंदी हुजे? चांहि त काढ़ींदी हुजे, सलेमानी त थोरी को जुकाम न लॻी वेंदो हुजे, थोरो अकुल हुजे कि न हुजे, थोरो निड़ीअ खे टकोर कंदो हुजां। हलो हलो, अदा केरु कहिड़े शहर खां भा? दादूअ मां रोशन लासारी। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी, चङो भलो?
असां बिल्कुलु ख़ुशि हुजूं अवां ख़ुशि हुजो दादू ख़ुशि हुजे दादूअ जा माण्हू ठीकु हुजनि अब दादो तव्हांजो ड्रामो ॾिसी असांखे मज़ो थो अचे आओ बा हा दादो मज़ो थो अचे असांखे ड्रामो कहिड़ो हुजे हे ड्रामो हुजे ओ बा बाबा ओ माना महिराण टी ऐं पोइ असांजा इहे रंग वणंदा हुजनि न बा वाह 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 वो इहे पंहिंजा माण्हू हुजनि असुल खमण तो हुजे न वो आओ महिरबानी कुर्ब 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 महिरबानी अदा इहो छा जी जी ॿियो हुजे हा इहो छा हो चवंदा हुजनि वॾनि वांगी हीअं कुल्हे ते हथ बा अलाह ख़ुशि रखे ख़ुशि हुजी उहो इन हाणे इहो त कोन त ना रखो जे पर हो। पाण रखे बस माना पाण पढ़ाई हुन जो त मालिक साईं ख़ुशि रखियो हुनजो हथु वरी मूं कुल्हे ते हणी छॾियो हुजे अंधी तूं हाणे तूं हाणे इहो करी न छा करो हुजे मां विधी हुजां वरी हिते अकल बिठो हुजे तोखे झलो हुजे त इहो गोलो गंडो न खाईंदी हुजे को तरंदी हुजे या ॿेड़ी हाणे गोलो कंटो कोन खाधो हुजे पोइ इहो मौसम हुजे इन में माण्हू जुकाम बुखार मगज में सूर इहो थींदो हुजे हल ॿ टे ॾींहं तकलीफ़ हुजे माण्हू खे तोखे कहिड़ी ख़बर हुजे मुंहिंजो मगज में कहिड़ो सूर लॻो पियो हुजे पोइ बि मां हिते तोसां बीठी हुजां हल जेको इहो मगज़ जेको असां ते हयो हुजे न हरू भर जो इन जो अखियुनि मां पाणी निकिरे मूंखे हा ॿियो बाक़ी छा हुजे वॾी आजार लॻो इहो हरू भर घर में इहो मगज़ न हणंदी कंदी हुजी न त पोइ तुंहिंजो इहो दिमाग़ सही हुजे हरू भर मगज़ हणी न हरू भर हाणे पीअंदो हुजे त टिफणी मूं हाणे भगवा भगवा बि थो हुजे हरू भर मगज़ न हणंदी हुजी तॾहिं वञी पोइ मगज़ सही थींदो ॿियो हे गोला गंडा हे बर्फ़ू न खाईंदी हुजे कची हा बस वठी आयो हुजे रात ल खाधी हुजे हाणे त सॼो ॾींहुं कोसो पाणी पी पी टाइम गुज़र करणु अहिड़ो त पपड़ पियो हुजे अहिड़ो त सुञ वखा करे तुंहिंजे खिसे में हाणे 50 रुपए जी बर्फ़ बि न ॾींदा हुजनि 100 जी उहा बि रस्ते में थैली में ॻरी हाणे वञे लाज़मी हुजे वक़्त सां गॾो गॾु माण्हू खे बि हलणो पवंदो हुजे हल हाणे वरी 100 जी वठंदो हुजे दिला को ॿ दिला चङा वठ दिले में को पाणी रखंदी उहो थधो थींदो हुजे उहे दिल ई न हुजनि हींअर जेके हा, पाणी थधो कंदा हुजनि दिला साॻिया हुजनि अवां जा ज़हन ॿिया हुजनि हा हल त सॼो ॾींहुं पियो हुजे थधो ई न थिए ओ दिला साॻिया हुजनि कुंभार बि साॻिया हुजनि अवां जा ज़हन ॿिया थिया हुजनि पाणी थधो कोन थींदो हुजे हल कुंड में पियो हुजे हुन में ॾिसंदो हुजे हा हा पोइ पाणी चहिरा हुजनि हाणे उहो कलर दिले हाणे घणो त थी वेंदो पाणी हुजे मटन में माण्हू रखे ई कोन हाणे हुन में मिलूं बि छा कनि हा पोइ जोहीअ जा मट हुजनि को दिला हुजनि त उहे घुराइबो हुजनि त बसि हलो वञी थींदा हुजनि इहो न्यापो कंदो हुजे राणीअ खे राणो हाणे बात वारो सुधरियो सो जहान ॾिठो जोहीअ जा अलाए मट हिनखे छा थियो हुजे बसि हे जंजीर लॻी विया हुजनि शादी कराई हुजनि त हाणे त जहिड़ो इहो ॿिली वांगे ॿाड़ा कुस ते हुजनि त घुमंदो वठंदो हुजे हा खारे जे हेठां वेठो हुजे आरे त वेठो हुजे सो हाणे हलंदा हुजूं वरी कलाम ॾांहुं अधे सल फरमाश कई हुजे त मुंहिंजे अंगण ते आया आया ॾींहं ख़ुशीअ जा आया उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आहियां निंदर निमाणी आहियां निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो तंहिं पोइ थियो पसण करण पिरीअ जो वाह वाह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह
ईंदे चवनी आ वेंदे चवनी वे छॾे सारो ॾेव अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अवां सभिनी खे प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू राधा जा जेके रंग हुजनि इहे हर हफ़्ते संसर ऐं आचर ते अवां शामिल थियो फोन कॉल ज़रिए ऐं जेको हुजे तव्हां वरी यूट्यूब ते फेसबुक ते बि खे ॾिसंदा हुजो यूट्यूब ते महिराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे महिराण टीवी जो उनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन खे वॼाईंदा हुजो शेयर कंदा हुजो उते वञी सॼो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो उनखे पोइ शेयर कंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा हुजो ॿियनि खे ॿुधाईंदा हुजो पोइ शहर में हुजो सफ़र में हुजो ॻोठ हुजो वाहण हुजो वस्ती हुजो बस में हुजो रेल में हुजो टेटकर ते हुजो पोइ या त वरी अवां बि पंहिंजी गाॾी फटफटी ते हुजो पर अवां ॾिसी सघंदा हुजो या वणनि जे छांव में वेठा हुजो जित बि अवां पंहिंजे ओताक ते वेठा हुजो पंहिंजे अंगण ते वेठा हुजो पर हा हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हुजां की वण पोखींदा हुजो वण ज़िंदगी हुजनि ज़िंदगी सां सलाहियल हुजनि इहे आसकीजन जेका हुजे इहे ॾींदा हुजनि वण सो वण पोखींदा हुजो निम जा वण पोखींदा हुजो सिरिया पोखींदा हुजो टाली पोखे सॾो पर अहिड़ा भला वण पोखींदा हुजो जिन जो चवंदा हुजनि बा भले नसुल जा भला जीअं जानवर हुजनि भला नसुल जीअं हुजनि ईअं वण टिण पोइ पखी पखण बि ईअं हुजनि पोइ वण बि अहिड़ा भला पोखींदा हुजो चवंदा भाई हिन वण खे असुल 50 साल थिया हुजनि ॾिस कीअं बीठो हुजे छांव कयो सो भाई हिकिड़ो ई वण अहिड़ो हुजे जो सॼी ओताक थी पवंदी हुजे ॻोठनि में ॾिसंदा हुजो त सिरियनि जे हेठां खटूं कढी रखे वेठा हुजनि पोइ मंझंदि जो माण्हू उते सुम्ही पवंदा हुजनि पोइ अधु मुंहं ते उस अधु छांव त बि माण्हू पिया हुजनि वणनि जी छांव अहिड़ी हुजे जो अधु उस अधु छांव पोइ बि चवंदा दादा खट खे हेॾे करे सुम्हंदो हुजे उस अची वई हुजे हाणे पाछा लड़िया हुजनि पर हाणे हिकिड़ी फोन कॉल अची वई हुजे वठंदो हुजां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा उस्ताद मोहम्मद रफीक बंबरो खैरपुर पक्का चांग खां भई उस्ताद ख़ुशि हुजो चङा भला खैरपुर पको चांग ठीकु हुजे अल्लाह से ख़ुशि रखाई वॾी महिरबानी हुजे कीअं जो साईं यादि करियो हुजे स्कूल खां मोकल हुजे तॾहिं यादि कयो हुजे हा बिल्कुलु स्कूल में तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं हओ पोइ अॼु मां सीधा तव्हांखे ज़ुकाम जी मास्क पढ़ायो मास्क साईं इहो चयो हुजे मां त मुंहं ते कपिड़ो ॾींदो हुजे रहंदो आहे बसि जनानियूं हुजनि हाणे ॻाल्हि चवंदो हुजे त ॻीचीअ में पची वेंदियूं हुजनि हा लक्ष्य त तोखे साण पोइ भिॼी छो थो अबा जनानियुनि खां जेको न ड्रिजे पोइ सम्झंदो हुजे अबा कुझु बि लोलो बि त खाइणो हुजे न साईं हा इहा ॻाल्हि आहे लोलो बि खाइणो हुजे बा घर में बि रहणो हुजे त जनानियुनि सां केरु फिटाईंदो हुजे बा जी साईं जी 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 शोभा इन्हनि सां फिटाइण माना पाण खे सज़ा ॾियणु बराबरि हुजे हिकिड़ो दफ़ो कारजी पियो हुजे सुबुह खे राति ताईं मानी न खाधी हुजे ॿाहिरां फिरी फिरी मूं चयो छॾ खणी रामण कावड़ खे बा हिननि सां कहिड़ी कावड़ हुजे पोइ हाणे कराई न सो ॿियो ख़ैर हुजे ठीकु कीअं रंग लॻंदो असांखे ममताज़ लाचारी जो कलाम ॿुधायो भला हाणे उहो त ज़रूरु ॿुधायो न स्कूल जो हाल हवाल ॾींदा हुजो कहिड़े क्लास खे पढ़ाईंदा हुजो अवां असां वटि क्लास पहिरें खां वठी 5 ताईं पढ़ाईंदा आहियूं 2 उस्ताद आहियूं 5 खां 6 या 6 खां 5 न साईं पहिरें खां 5 क्लास ताईं पहिरें खां 5 ताईं भला कीअं बालक अॼु जो शागिर्द कीअं हुजे उस्ताद अॻु जो उस्ताद ऐं अवां जहिड़ा उस्ताद ऐं शागिर्दनि में छा थोरो फ़र्क़ु इहो त मूं कमु अकुल खे ॿुधाईंदा हुजो इहो त भला थोरो फ़र्क़ु साईं आहे अॻे चवण वठंदा छोकिरा हाणे चवण घटि था वठनि बालक चवण न वठंदा उस्ताद जो बसि इहो माहौल जे हिसाब सां हल माना अॻु त साईं शागिर्द जो उस्ताद खे ॾिसे त माना हो पासो वठंदो हुजे त साम्हूं उस्ताद ईंदो बिल्कुलु असां उस्ताद जे अॻियां ॻाल्हाईंदा कोन हुआसीं हा न साईं जे उस्ताद अची वञे त पोइ वेहण विसरी वञे माण्हू हींज बीठो हुजे हेठि कंधु कयो बीठो हुजे त अलाए उस्ताद कहिड़ी नसीहत कंदो हुजे अलाए कहिड़ी हिदायत कंदो हुजे मूंखे ॿुधणु खपंदी हुजे बसि हिदायत ई आहे त बचनि खे पढ़ायूं
हा बच्चन खे पढ़ाईंदा हुजो ऐं ॿियनि जे बचड़नि जो बि ख़्यालु रखंदा हुजो उन्हनि जी तरबियत सुहिणी कंदा हुजो सुहिणो इल्मु पढ़ाईंदा हुजो न माशाल्लाह इहा त हर कंहिंजी असांजी सोच आहे चवंदा आहियूं त पंहिंजी सिंध जा बचड़ा पढ़नि ऐं सुठी तालीम हासिल करे वॾे दर्जे ते पहुचनि वॾे खां वॾो कमु साईं इहो हुजे अवां ख़ुशि नसीब हुजो जो बचड़नि खे तालीम ॾींदा हुजो इहो वॾो कमु हुजे जी 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 तारीख़ में उहे ई माण्हू जेके हुजनि कामयाबु हुजनि जंहिंजो औलाद जा जंहिंजा शागिर्द कामयाबु हुजनि साईं ईअं हुजे जी जी हा उहे ख़ुशि नसीब उस्ताद बि हुजनि त वालदेन बि हुजनि जंहिंजो औलाद कामयाबीअ ते पुॼंदो हुजे जी सो वॾी महिरबानी साईं शागिर्द हाणे मोकल में बाक़ी थोरा ॾींहं बचा हुजनि ईअं न साईं जी जी 25 ॾींहं बचाइणो पोइ स्कूल अवां जो सही हुजे लाइट बेट पखा बखा बिल्डिंग को वास हा साईं पधर ते वेठा आहियूं स्कूल में पधर वण जे हेठां पढ़ाईंदा हुजो छा वण जे देवी बुढ़ाओ ते मना ठाहे ते पढ़ाईंदा आहियूं मन ठाहे पढ़ाईंदा हुजो जी जी घणा शागिर्द हुजनि साईं शागिर्द आहिनि 62 शागिर्द आहिनि 62 शागिर्द मन जे हेठां वेही पढ़ाईंदा हुजो हा कुझु हिकिड़ो छपरो आहे कुझु उस्ताद आहे ॿ उस्ताद आहियूं अधु हू पढ़ाईंदो आहे अधु मां पढ़ाईंदो आहियां पोइ इहो घणनि सालनि खां स्कूल हले साईं स्कूल 1948 खां ठहियल आहे लेकिन बिल्डिंग हिकु ज़बून थी वई 2022 में जेको बरसाति पई न हाओ उन में ॾाख ॾेई विया छपड़ मथां छापर किरंदा पिया उते कोन रहंदा आहियूं डेंजरस कंडीशन में आहे हल माना एॾनि सालनि में बिल्डिंग बि बहितर न थी सघी हुजे बालक माना अधु उस में अधु छांव में न पखो न कुझु न वाशरूम हुजे हल साईं वाह सिंध न संभरे सुख उभरी सिज लही विया ईअं साईं लही आहे असांजा हुकुमरान हाओ साईं हुकुमरान पर पंहिंजो बि ॾोह वॾो हुजे साईं इहा जेका माठ हुजे न ऐं हीअं हेठि कंधु करे ज़माने में हलूं त इहो वॾो हुजे सो अबाजे हाणे वॾो बि इहो स्कूल बि पूरो न ॾींदो हुजे त पोइ उन वॾे जे अॻियां भला छा माण्हू चवंदो हुजे पोइ पाण खे इलेक्शन में मिंथूं करणु खतराए बि ॾिनो आहे लेकिन अमल नथो थिए कंहिं कम ते बसि साईं वाका करणु रामण वस साईं हाणे ईअं हुजेव सो हाणे वाका करणु रामण वस पोइ हाणे साईं ॿुधणु कमु सरकार जो साईं वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी को सबक़ु पढ़ाइणो हुजेव त मां बीठो हुजां वॾी महिरबानी हुजे राधुल हेॾां वञी हिन में मुंहं खे ॿधी वञी वेही रही हुजे त उस्ताद आयो हुजे फोन ते गॾु बीठी हुजे को सबक़ु वठंदा हुजूं हा उस्ताद खां सो हाणे वरी कलाम ते हलंदा हुजूं कलाम वरी जहिड़ी साईं ॻाल्हि कई हुजे न जनम जो आवाज़ हुजे कलाम वरी अहिड़ो ई ॿुधाईंदो हुजां साईं गौर सां इहो ॾिसंदा बि हुजो ॿुधंदा बि हुजो त महिराण टीवीअ जी सोच छा हुजे असां छा चाहींदा हुजूं महिराण टीवी त सिंध जा बालक कीअं हुजनि सुवारी सिंध कीअं हुजे सा कास असांजी सिंध हुजे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजो जबल मथे जुड़ ओ जानी जबल मथे जुड़ ओ जबल मथे जुड़ ओ जानी जबल मथे जुड़ के नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जबल मथे जुड़ ओ जानी जबल मथे जुड़ ओ मोहन सी गाए हाणे जुड़ जेको हुजे थे पर बीहे ई कान बीहे ई न कोन तूं हो भला को वसंदो हुजे वो पाण ई वसण जी साया करे पोइ मुंद बि हुजे त साया बि करे वसे सांप जेको हुजे सिकूं त कोई हमी पवंदो हुजे को बाग बहारी थींदी हुजे
माण्हुनि खे बुखार मर्ज पई भलई पवंदा हुजनि। असांजे सिंध ते माण्हू वण टिण पोखींदा कोन हुजनि, वण कोन पोखींदा हुजनि, ॿेला हुजनि उनखे ज़मीनूं करे छॾिया हुजनि, ॿेलनि खे कपे खपाए रुञ लॻी पई रुञ लॻी पई छा कंदा जे हेठां वेहण में सुकून मिले। पोइ हा त बराड़ी में वञे त उते बि साईं न वण हुजे न टिण हुजे, बसि वण बि न हुजे न को वारी वको करे जहिड़ो थर ई थर लॻो, हिकिड़ो कलर ॿियो वण न हुजे पोइ उते छा हाल थींदो हुजे माण्हू जो। उते त पोइ गर्मी हुजे, पोइ हाणे घोड़ा लॻी पई हुजे, हाणे रखो बसि इहो हुजे हाणे गर्मी हाणे गर्मी। बसि पोइ लाइट जे पखे जे आसरे ते हाणे सभु को चए त लाइट न हुजे, बसि इन जे आसरे ते हुजे, हल अॻे वणनि जे हेठां माण्हू वेही ॾिस कहिड़ा त लाॾा कनि। ॾिसंदी हुजां किथे किथे वण लॻल हुजनि, खटुनि ते माण्हू सुता पिया हुजनि, मूंखे मज़ो अचे। तारनि जे छांव में लाॾो ॾिठोसीं, बनरो ॾिठोसीं, लाॾो बनिजी आयोसीं गार करे ओ प्यार। हाणे वरी तूं ईअं ॻाईंदी हुजे मन जी छांव में रामण ॾिठोसीं। चुप कंदो हुजे न, हा चुप कंदो हुजे। लीमन जी छांव में रामण ॾिठोसीं, रामण ॾिठोसीं। रामण खे रगो मां ॾिसंदी हुजां, हा ॼाणंदी हुजां कि मुंहिंजो नालो बि राधुल न हुजे। तारनि लीमन जी छांव में मुड़ुस बीहंदो हुजे। तारनि जी छांव में रामण ॾिठोसीं, रामण ॾिठोसीं। ये सोना लगी। पोइ हाणे सभु को पखे ते वेह तारनि जे छांव में रामण विहंदो हुजे। हाणे कलाम बि ईंदा हुजनि कहिड़ा पखे जी छांव में। हा हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? असां कोट साइकिल कोठो बनायूं। अब नालड़ो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे। नालो से गुलाम खान ॾिसो साईं। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार? खैर खैर दुआ। कीअं वक़्तु गुज़रे, कीअं अॼु यादि कयो हुजे एॾे वक़्त खां पोइ अदा? बस बात तव्हांजो चैनल असां शंकर वार ते ॾिसंदा आहियूं। आओ हा साईं, हा हर वार ते साईं। हर वार ते ॾिसंदो हुजे? हा हर वार ते जिते जो सेंटर ते हूंदो आहे। ये आवाजूं मोहबतूं हुजनि राम राधा सां ऐं मेहरान टीवी सां जो अवां हर वारे ॾिसंदा हुजो। हर वार अॼु कॾहिं ॾिसंदा मौला खैर करे। वाह 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 वाह। ॿियो त ख़ैर लॻो पियो हुजे, घर वारा ठीकु हुजनि? खैर 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 दुआ आहे। अॼु असां गॾु असांजा दोस्त वेठा आहिनि। नाला खणंदो हुजे दोस्तनि जा। असां गॾु शौक़त फोटो वेठो आहे। आओ उनखे सलाम ॾींदो हुजी। नादर अली नादर फोटो वेठो आहे असां गॾु। आओ उनखे बि सलाम ॾींदो हुजी। गुलाम यासीन असां गॾु ॾिसे थो टीवी। वाह 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 वाह, उनखे सलाम। सभिनी खे सलाम। मोहम्मद अली खोटो ट्रैक्टर ड्राइवर आहे रूसी जो। इहो ट्रैक्टर ड्राइवर हुजे रूसी ट्रैक्टर जो? हा साईं, हा रूसी ट्रैक्टर जो। पोइ कीअं हुजे, भलो हुजे? सभिनी खे सलाम ॾींदो हुजी ना। हर भला काईंदो हुजे, कीण भली कढंदो हुजे, या बसि ईअं मिड़े उस्ताद रुगो ट्रैक्टर ते कलाम ॿुधंदो हुजे बसि? न भलो कीण काए तो माशाअल्लाह साईं। ईअं न हुजे जंहिं पासे लाहारो करणो हुजे ओॾां उभारो करे छॾींदो हुजेसि? न माशाअल्लाह भलो कीण काए तो साईं। हो भई कमल हिन उस्ताद जो हर ईअं कीण करणु ॾिसंदो हुजां त पोइ वरी को फ़ैसिलो कंदो हुजां ॿियो। हाणे असांखे कलाम बि ॿुधायो असांखे साईं। हा ज़रूरु कलाम तव्हांखे ॿुधाईंदो हुजां। समन निराली जो ज़रूरु ज़रूरु समन मिराली ॿुधाईंदो हुजां। वाह वाह ज़रूरु। जनावां मोहबतूं जनावां सो सभई वेही असांखे ॾिसो, वरी असांखे सलाम मोकिलो, इहे आवाज़ जा कुर्ब हुजनि। सो कुझु पासे खां जो कॾहिं कॾहिं ईअं वेही ॾिसंदा हुजूं त जीअं ही पाण में कचहरीअ में बि वेठा हुजनि, कम खां वापसि अची ॾिसो पाण में वेहंदा हुजनि, प्रोग्राम खे बि ॾिसंदा हुजनि, हाल अहिवाल बि कंदा हुजनि, बनी ॿारे जी बि ॻाल्हि कंदा हुजनि। असुल इहो कमु हुजे त कमु बाक़ी वरी हुजे हर को रगो पंहिंजो मुंहुं कुंड बठो वेठो हुजे, इहे कननि में हेले डूड़ा लॻा पिया हुजनि, सॼो ॾींहुं उन ते पाण में ॻाल्हाइनि रखो। हाणे इहो ॻाल्हाई तूं इहो छा हुजे हे जेके हेलड़ा कननि में लॻा पिया हुजनि। हाणे इहे चवंदा हुजनि ए लेडूड़ा हाणे इहो को ॻाल्हि करणी हुजे ॻाल्हाईंदी हुजे। कुंड ते वेह को हुन कुंड ते
आयो तो भजे मो लगा पिया आयो बालकनि खे ख़बर हुजे त इहो छा हुजनि लेडुणा तूं हाणे ईअं वेही ॻाल्हाईंदी तूं बि ॻाल्हि खे तफ़ कंदी हुजे हां सादा माण्हू जेको निकरी वञे सो निकरी ॻाल्हाईंदा न अचे त वरी माण्हू पुछे त रमण ई ॻाल्हाईंदी हुजे न ॻाल्हाईंदी तूं खणी हक़ जी ॻाल्हि कंदो जीअं हुजे त न हुजे हाणे इहो हुजे जो माण्हू ईअं कंदो हुजे ॻाल्हाईंदी कीअं हुजे कीअं ॻाल्हाईंदी हुजे तुंहिंजी बि तार निकितल हुजे न गर्मीअ में असांजो तारो ई निकितल हुजे न बस। तो जुरगो गढल हुजनि गढल हुजनि। हिकिड़ो ग़रीब जो ॿार ॿियो जाने काढ़े तयार हा हलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुंहिंजे अदी केरु कहिड़े शहर खां अदा मकान समाचार थी कराए साजे अदी साजा एतिरा ॾींहं काॾे परॾे वई हुजी छा दादा मुझे वहां पर घुमाया सेवया थी लालकाया साइड या थी कोई विजय मोकया पोइ लाड़काणे वञी कासे वेंदी हुजी कराची वेंदी हुजी सखर वेंदी हुजी असां जित किथे छंछर आचर ते मौजूद हुजूं तो बिल्कुल सही पैदा गर्मी हुई है जो काफी मतलब घूमने हिसाब से आती है जगह मोटे पर ये शुरू कर फोन से अभी कुछ हा हा उहा पियो जे पोइ गर्मी हुजे त पोइ असांखे विसारे छॾींदी हुजे दादा दी बेनो बाके विसर पाए दांदायो सामने का दिल से याद आयो पोइ लाड़काणो घुमी आई हुजी मुंहं जो दड़ो बि घुमी आई हुजी हाँ लड़का मुझे दादी गर्मी काफी उते भला गर्मी हुजे गर्मी दादी हुई हल ॾाढी गर्मी तव्हांखे भला छो इहो गर्मियुनि में वञण जो शौक़ु थियो हुजे तो बस नानी घर के पास या ना नानीअ सां मिलण विया हुजो जी नानी खाया थी हा बाको न थी नानाणे कोई अगली ॻाल्हि ॾाॾाणे हुजे। हाय हाय इहे नानाणा बि ॾाढा मिठा हुजनि ॾाॾाणा बि ॾाढा मिठा हुजनि हाणे त थोरो खणी कमु घटि हुजे अॻु त इहो काॾे वेंदा हुजनि नानाणे वेंदा हुजूं बालकनि खे बि चवंदा हा साईं वेंदो हुजे नाननि ॾे हाणे मामनि ॾे वेंदो हुजे पंहिंजो बसि अबो विसरी वियो हुजे ईअं हुजेसि ना ना पेंदा पे याद आए हा तो नानी ना जिंदा है नानी सामने विंदा आयो न न उन्हनि खे मालिक साईं अञा वॾी हयाती ॾींदो हुजे वॾड़ियूं हुजनि वॾड़ा हुजनि इहे जुग जुग जीअंदा हुजनि अमर ठीकु हुजे अल्लाह शुक्रानी बिल्कुल ठीक है तांबे तां खुश हो बसि असां घर में राधुल हुजे पोइ कहिड़ो माण्हू ख़ुशि हुजे बसि इहो मथे में सूर रात में किया तो तुम चली हा राधुल हुजे पोइ मथे में सूर ॿियो हाणे छा भला ना ना बड़े जो अच्छा खातो आनी जी बड़े ज्यादा चिते अच्छा किशोर वच अधी त सुठी हुजे पर हिन खे जेको हुजे अलाए हिकिड़ो टांडो लॻंदो हुजे बसि हाणे हाणे ॿुधंदी हुजे अधी ॻाल्हाईंदी हुजे ॿुधंदी हुजे हाणे ॿियो छा सही त चवंदी हुजां हा हे ॻाल्हाईंदी हुजे वो सब खेल रहे अभी हा सभु खेर लॻो पियो हुजे तव्हां ॾे खेर हुजे ॿिया घर भाती सभु ठीकु हुजनि सब ठीक है तांबे तां ठीक है असां बि ठीकु लॻा पिया हुजूं इधर तो काफी सारे बेहतरीन है और साइड अधी हम कुछ न छा भागा तूं चुप कंदो हुजे पुसी अधी छा- छा रधियो पचायो हुजे हे बुखियो ॾिसणो लुधो अभी ये रहता गोवा की भाजी खाती है हाय हाय हल ओॾे ॾिसो वात पाणी पाणी थींदो हुजे ओदी अच्छा अच्छा मुझे बाहर से तां काफी इनवाइट कर दिया ओदी जी जी गुआर साईं हुजे या ईअं रुगो ख़ाली भाॼी चाढ़ी हुजे दादा गोवा की भाजी खाती है मैं मुर्गी खाना था मुर्गीअ खे छॾ बसि गुआर जी ॻाल्हि कर अहिड़ी पोइ मूंखे बि पसंदि हुजे ग्वार गुआर मुर्ग हिन छो हूंदो आहे हा गुआर गुआर अदी ग्वार वरी गरम गरम उन में मानी हुजे पोइ त वाह वाह थी वेंदी हुजे हा उहा त मखण हुजे लस्सी हुजे वाह वाह वरी उन में थोरो लीमो बि मथां विझबो हुजे लस्सीअ में न न भागा ग्वार लस्सी चवंदी हुजे लस्सीअ में लीमो ग्वार में वोदी जी दा पोइ इहो प्लेट त को गुआर जी भरे को कंहिंखे ॾींदी हुजे त इहो अदा रामण खे ॾेई ईंदा हुजो मां पाण अचां दादा एड्रेस मोकिलियो न न कंहिं बालक खे चवंदी हुई दादा रामण जे घर ॾेई ईंदो हुजे इहा प्लेट गुआर जी अचो अचो तव्हां असांजे घर ते जा तव्हांखे घर एड्रेस ते मां तव्हांखे ॾेई वेंदमि मां तव्हांखे काफ़ी चवंदी त आहियां मुंहिंजो भाउ अदी जो तूं हिकिड़ो दफ़ो ॾेई वेंदी हुजी पोइ हे हुजे फ़क़ीर हा। पोइ जिद न छॾींदो हुजे भाउ खे बसि अदी हे कॾहिं सहंदी हुजे त को रामण गुआर खाईंदो हुजे गुआर खाइण बि हिन खां बर्दाश्त न थींदो हुजे अदा भेण तव्हांखे सभु सलाम थी ॾे वालेकुम सलाम खाईंदो हुजे वालेकुम सलाम अदीअ खे बि सलाम चवंदी हुजी वालेकुम सलाम आदि के भी तो खोजे बान ब्रेंजा तो
हा हा ज़रूरु ज़रूरु फौजिया सुमरो ॿुधाईंदा हुजूं ज़रूरु। कुर्ब हुजनि वॾी अवां जा, महिरबानी। मोहबतूं हुजनि अवां जूं, सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। सावा मिर्च खाईंदो हुजे तूं। इहो विच में छा चयो हुजे? लीमो तोखे बि ॻाल्हाइण न ॼाणे लस्सी हुजे वरी हुन में लीमो हुजे, हाणे लस्सीअ में लीमो ग्वार हुजे न, ग्वार में वरी मथां ईअं लीमो विझबो हुजे। पोइ कोसी लीमे जी ज़रूरत ई न हुजे, ख़ाली ग्वार हुजे। कोसी मानी हुजे। हा हल इते तोखे बि किथे किताड़ियूं निकिरनि। लस्सी छिटी हुजे थोरी, उन में वरी बर्फ जी ॻड़ी पई हुजे, रामण हीअं वेठो हुजे, तरंदो हुजे, रामण वेठो हुजे अॻियां चिटरी हुजे रखो। हीअं रखे ग्वार ऐं मानी, पोइ वेही ॾिसंदा हुजो त रामण ग्वार सां कीअं न इज़हार कंदो। माननि खे बरो ॾींदो हुजे, हिसाब न हुजे, हिसाब न हुजे, हिसाब ई न हुजे, हिसाब न हुजे। दुश्मन जे दर ते ॿधण जहिड़ो हुजे। हा हा बस। अदी सलाह कंदी हुजे पर हुनखे ख़बर न हुजे। हा हा जी। सो हाणे हलंदा हुजूं वरी कलाम ते। ग्वार जी ॻाल्हि भला विसरंदी हुजे, को कलाम ॿुधी ग्वार जी ॻाल्हि विसारींदो हुजे न त ग्वार मूंखे हेॾी वणे जो वञी थींदा हुजनि। ख़ैर फौजिया सुमरो जो कलाम हुजे। हाय हाय सो अच जल्द मुॾे जानियड़ा, मूंखे राति बि निंड न आई हुजे। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हे बटण खां बिना हुजे रामण। अॼुकल्ह बटण ते थी पियो हुजे। न न बटण खां बिना। बटण खे हीअं खोले छॾूं त बीहंदो ई कोन हुजे। हलो तव्हां जहिड़ो कयो असांजा पैसा बची वञनि। न यार पैसा केरां बचाए रखंदो हुजे, बचाए पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे किथां खां। गुलाम हुसैन जो काफ़ी अमल खां। आओ अदा गुलाम हुसैन छा हाल हुजे, ख़ुशि हुजी, चङो भलो। अल्लाह जो शुक्र, तव्हां ख़ुशि आहियो, ॿाहिरि सभु ख़ैर ख़ुशि। सभु ख़ैर हुजे। पियो हुजे, अवां ख़ैर हुजे, तव्हां ठीकु हुजो। आमीन आमीन, शुक्र अल्लाह जो, ख़ैर अता कयो ख़ुशि। दुआ दुआ अदा लॻो पियो हुजे। अदा गुलाम हुसैन काज़ी अहमद खां फोन कई हुजे, रूह ठरी पियो हुजे सच पुछी। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, ख़ुशि आहियो, ख़ैर। सभु ख़ैर हुजे, वाह जो इहो बिलाइको हुजे, सावक भरियो। ऐं काज़ी अहमद मूंखे एॾो वणे सच पुछी त हर माण्हू वापार इहो रोड ते करे, इहो भाॼियूं फ्रूट सभु कुझु मूंखे ॾाढी असुल ॻाल्हि वणे काज़ी अहमद जी। हा हा काज़ी अहमद। काज़ी अहमद सम्झ मुंहिंजो पंहिंजो सॼी सिंध शहर हुजनि पंहिंजा, ईअं अची मां ॾिसंदो हुजां मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। अबा कॾहिं कचहरी थींदी हुजे रूबरू ज़रूरु, पर काज़ी अहमद जी जेका ॻाल्हि हुजे उहा मूं दिलि सां कई हुजे त यार काज़ी अहमद में इहे जेके न रोड ते बीह जेको वापार कनि भाॼियुनि भुतियुनि जो, इहो सॼो त मूंखे ॾाढो असुल वणंदो हुजे इहो कमु। मच्छी हुजे, मुर्गियूं हुजनि, भाॼियूं फ्रूट सभु रखा पिया हुजनि। सभु ख़ैर लॻो पियो हुजे। ख़ैर हुजे, अवां को ॿियो हाल अहवाल ॿुधाईंदा हुजो। काज़ी अहमद जी मौसम कीअं हुजे? माशाअल्लाह मौसम सही आहे, गर्मी आहे, बाक़ी हवा हले थी है, बरसात नथी पए, बाक़ी सारी बरसात पए त वॾी आला बारिश। एॾे वक़्त खां पोइ अॼु याद कयो हुजे, माना ॾाढो को पकड़ो हुजे जो अॼु खणी रामण जी राति लॻे फोन कई हुजे अदा गुलाम हुसैन। ॿियो सभु ख़ैर आहे यार, एॾां जा रागी बि ॾाढा ॿुधा हुजनि, हिन पासे असुल इमा बख़्श ज़रदारी, अलाहदाद ज़रदारी, इन पासे इहे केशटूं, उहे कलाम, उहे दौर, उहे रांदियूं, उहे रंग। वाह हाउ साईं, यादि मूंखे तूं बि करे रोअंदो त हूंदे,
ये कलाम है। हाँ ये नहीं है यार तो तेरे तो कहूंगे हाय 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 ॿियो नेताज जतो ई वेठो हुजे उनखे बि सलाम ॾींदा हुजो। हाँ ताज जतो ई वेठो हुजे उनखे सलाम ॾींदा हुजो। वो था वालेकुम अस्सलाम अदा गुलाम हुसैन सभिनी खे सलाम। यार यो हूं वाह जो कयो हुजे हूं वाह जो कयो हुजे हूं हा 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 मानी खाईंदे हूं मेहरबानी मोहब्बतूं जुड़ियो हुजे वरी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजे नवाजा। इहे सिंध जा असल माण्हू जेके ॻाल्हि जो जवाबु हो सलाम हाणे तूं बि वती हू अला काथे वेठो हुजे इहो सभु हिक ॿिए खे सुञाणींदा हा सुञाणींदा हुजनि तव्हां सॼो ॾींहुं फिरंदा फिरंदा पहुची विया हुजनि असांखे सभु ॾिसंदा हुजनि इहे सदा ई सदा साले में बीठा हुजूं। हलो गुलाम नबी खंजरानी सिंधेरो आओ साईं भली करे आयो सिंजोरे वारो ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो बस मारवड़नि जा ॾुख मुंहिंजा ॾुख मारवड़ा ख़ुशि आऊं ख़ुशि इहो मुंहिंजो हाल हुजे बस अव्हां बि ॾाढा भला हुजो ईअं सम्झो मुंहिंजे अखियुनि जो सुरमो हुजो अव्हां सभु हाय हाय कचहरी जा कोॾा हुजूं वक़्त ऐं हिन जनानीअ मूंखे असल घर में विहारे छॾियो हुजे जनानी विहारियो हुजे सॼो ॾींहुं टीवी ते वेठो हुजां तूं टीवी ते वेठो हुजे असां बि वेठा हुजूं बस इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि अव्हां जहिड़ा मोहबती माण्हू अव्हां जहिड़ा अंग अखर ॻाल्हि खे सम्झण वारा के ज़रूरु ज़रूरु कलाम ॿुधाईंदो हुजे हाज़ुर सिंजोरो कीअं हुजे वॾी महिरबानी सभिनी खे सलाम चवंदो हुजे मां टीवी ते वेठो हुजे उहो न चवंदो हुजे हल चवंदो हुजे दाल खे कंदी हुजी रब हा तूं त कंदो हुजे हाणे तो वो बि पतरो हाणे भी करे खाईंदा हुजो लपक लपक हलो हेलो अबा केरु कड़े शहर खां बा छा हाल हुजे साईं ख़ुशि हुजो चङा भला मोहबतूं अव्हां जूं लख कुर्ब अव्हां फोन कयो हुजे रूह ख़ुशि थी वियो हुजे इहे मोहबतूं हुजनि अव्हां बि ॾाढा प्यारा हुजो जीअं था अब असां गर्मी हुजे सर्दी हुजे बर्दाश्त करे बसि हलूं चऊं त गर्मी सर्दी कुझु न कंदी हुजे हा साईं बसि गर्मी सर्दीअ जो ख़ैर हुजे ईंदड़ वक़्तु भलो थींदो हुजे इन लाइ सोचे मोहबतूं हमरा सभु ठीकु हुजनि वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं बाबा या लाइट बिजली या हुजे न हुजे पर ज़हन जेको हुजे न इहो मज़बूत हुजे इहो ठरियो पियो हुजे बिजली हथ में हुजे असां पंहिंजे घर में कखाणे घर में थदकार में वेठा हुजूं ॾींहुं गुज़री वञे राति गुज़री वञे जिंदगी गुज़रंदी हुजे इहो असांजे सुस्तीअ जे करे काहली जे करे हाणे इहो कमल लेट कोन बिजली कोन असां हिकिड़ी ॻाल्हि खे वठूं बसि उन ते हलूं त साल गुज़री वेंदा हुजनि को नओं सिस्टम को नओं जहान कोन जोड़ींदा हुजूं इंतजार ई न करूं सो बा गर्मी सर्दी असां त बिटाई साईं जो बेत पढ़ी पोइ खणी अलाह त्योहार कंदा हुजूं त ततीअ थधीअ काह कान्हे वेल विहण जी ततीअ थधीअ काह कान्हे वेल विहण जी मता थियूं दा पोइ पेर न लही पिरीअ जो ॿियो वरी हुजे ना तेरे आने का गम ना तेरे जाने की हमें खुशी आओ वना असांजो ई हुजे लाहौतीअ जो ऐलान रुपए जो गिलास आहे जंहिंखे वठिणो हुजे सो अचे वठे वठंदो न तेरे जाने का गम है न तेरे आने का फिक्र है हलो अदा वालेकुम सलाम केर हुजे अदो नाना भाया तव्हांखे प्रोग्राम जे करे मां मुसाफ़िर
तव्हांजो प्रोग्राम ॾाढो मूंखे वणंदो आहे। पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे वरी ॿीहर। अहमद अली रोड़ी खां ॻाल्हायो तव्हांखे दावत ॾिनी, तव्हां न आया बाबा दावत या क़बूल कई हुजे दिलि सां का मतिलबु अण सॾिया अचे सूमरे साहिब वटि पहुचंदा हुजूं अण सॾिया। तव्हांजे प्रोग्राम में ॾाढो मां मुतासिर आहे, दिलि गॾी करे हुजां। हाय हाय इहे अवां जूं मोहबतूं हुजनि मोहबत लहरा थी हुजे तव्हांखे मुंहिंजे तरफ़ मुबारकूं हुजनि तव्हां प्रोग्राम खे ॾाढो अजीब तव्हां प्रोग्राम ॾियो था पिया। साईं मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिन जो सराफन अण तोरियो ई अघायो। सो ये मोहबत सां ऐं सची नेक नियती सां माण्हू को बि कमु कंदो हुजे न बरकत ज़रूर ॿुधाईंदो ज़रूर ॿुधाईंदो हुजे। तबियत कीअं हुजे तबियत कीअं हुजे बचड़नि जो ख्यालु पाड़े जो ख्यालु रखंदा हुजो। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा राम राधा खे ॾिसंदा हुजनि पसंदि कंदा हुजनि फोन कॉल कंदा हुजनि चवंदा हुजनि की असांखे इहो प्रोग्राम ॾाढो वणंदो हुजे। सिंध असांजो हुजे ॾे हुजे परॾे हुजे जिते जिते हुजो रामू ऐं राधा अव्हां जे मोहबतुनि जा असां कर्ज़ी हुजूं सच पुछंदा हुजो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हुजां वेंदे वेंदे त मारवाड़ा ॾुखिया रावण ॾुखियो हुजे। मारवाड़ा ख़ुशि रावण ख़ुशि मारवाड़ा ख़ुशि मुंहिंजे अंगण में ॿार मारवाड़ा ॾुखा सम्झ त मुंहिंजो असां अॻ ई ॾुखिया हुजूं। सो पंहिंजनि बचड़नि खे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे अॻु भरो कंदा हुजो। न्याणियूं हुजनि उन्हनि खे हुनर में अॻु भरो कंदा हुजो तालीम में उन्हनि खे अॻु भरो कंदा हुजो। सच पुछो त पंहिंजे मुल्क खे संवारींदा हुजो नालो रोशन कंदा हुजो। सो अव्हां नालो रोशन कंदा हुजो त पोइ असां बि वञी कंहिं कमकार जी कंदा हुजूं। पोइ अव्हां जे आसरे कॾहिं किथे न किथे जेके पढ़ी अॻियां वधी पवंदा हुजनि मन रावण खे बि गॾु खणी हलंदा हुजनि त पोइ असां कमायो हुजेसीं। सो वाह अॼु हिते मोकिलाणी कंदा हुजूं सुभाणे वरी नवां रंग खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं। कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजो। ज़िंदगी रहंदी हुजे वरी सुभाणे नयूं ॻाल्हियूं नवां रंग खणी रामू राधा अव्हां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा। सॾ में सॾ हुजे रामू राधा मेहरान टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजे। जाॾे पेर हुजे जाॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अव्हां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सन सलामत हुजे। रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सदाई अव्हां सां गॾु हुजो। पर हाणे इहो ॿ लोलड़ा पचाईंदी लस्सी छिटी कंदी हुजी पर थोरो जारी सफ़ा जारी कलाम बि इहो ममताज़ लासारीअ जो आवाज़ हुजे को राजा को फ़कीर बाज़ी घर जी बाज़ी आ अलाए जे छा में राज़ी आ अलाए जे कंहिंसां राज़ी आ इहो ॾिसंदा हुजो। ऐं को लस्सीअ सां को मानड़ी खाई वठंदो हुजां वरी सुभाणे मोहबतूं हाज़िर गॾु हूंदासीं।